الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों अल्लाह ताला जल्ल शानु शाला सां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए दुनिया में शल ईमान सां रहाए वरी शल ईमान सां लॾाए दुनिया में सोहणे हबीब जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमाए आखिरत में उन महबूब जी ज़ियारत शफ़ाअत ऐं शल पाड़ो नसीब फरमाए अल्लाह जे पाक कलाम जा जेकी चंद लफ्ज़ इन फ़कीर तव्हां जे साम्हूं तिलावत कया आहिनि इन कुरानी अल्फाज जे अंदर अल्लाह ताला असांजे सोहणे हबीब मदीने वारे साईं सां मुखातिब आहे रब्बुल आलमीन फरमायो त कुल ए महबूब तू फरमाए पंहिंजे उम्मत खे हीअ ॻाल्हि तू आगाह कर इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहब्बत रखो था फत्तबिऊनी त पोइ पहिरीं मूं मुहम्मद मुस्तफ़ा जी ताबेदारी कयो युहब्बिबकुमुल्लाह पोइ अल्लाह पाण तव्हां सां मोहब्बत रखंदो मक्के जा मुशरिक ऐं अरब जा यहूदी ऐं नसारा उहे चवंदा हुया त असां अल्लाह जा प्यारा आहियूं असां अल्लाह जा महबूब बाना आहियूं अल्लाह असांखे कॾहिं बि अज़ाब न ॾींदो उहे इहे ॻाल्हियूं कंदा हुआ इहे दावाऊं कंदा हुया त असां यहूदी रब खे प्यारा असां नसारा अल्लाह खे प्यारा जॾहिं इन्हनि घणियूं ॻाल्हियूं कयूं त क़ुरान जी इहा आयत नाज़िल थी खालिक अकबर मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम फरमायो त हबीब ये यहूदी नसारा मुशरिक वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं था कनि त असां अल्लाह जा प्यारा आहियूं अल्लाह जा महबूब आहियूं रब असांखे अज़ाब न ॾींदो महबूब इन्हनि खे ऐलान करे ॿुधाए त जेकॾहिं तव्हांजी अल्लाह सां मोहब्बत आहे ऐं तव्हां अल्लाह वटि प्यारा आहियो त पोइ उन दावा जो दलील खपे का बि दावा दलील खां सवा साबित न थींदी आहे जेकॾहिं तव्हां सां अल्लाह जी मोहब्बत आहे अल्लाह जी तव्हां सां मोहब्बत आहे तव्हांजी अल्लाह सां मोहब्बत आहे त इन दावा जो दलील खपे उहो दलील कहिड़ो आहे फत्तबिऊनी पहिरीं मूं मुहम्मद मुस्तफ़ा जी ताबेदारी कयो त पोइ तव्हां सच्चा सॾिबो
जेसी ताईं मुझी ताबेदारी न कंदो, मुझो इत्तबा न कंदो, मुझे सुन्नत, मुझे शरीयत, मुझे दीन, मुझे तरीके ते न हलंदो, तेसी ताईं कदे भी तवा अल्लाह वट प्यारा न बणजी सघंदो। जेको अल्लाह वट महबूब बणजण चाहे थो, अल्लाह जो प्यारो बणजण चाहे थो, उन्हें के चओ त हबीब पहिरीं तुंहिंजी गुलामी कन, तुंहिंजी शरीयत, तुंहिंजी सुन्नत, तुंहिंजे दीन ते हलन, युहब्बुकुमुल्लाह, पो अल्लाह पाण इन्हनि सां मुहब्बत रखंदो। अल्लाह के राज़ी करण जो रस्तो, रब के परचाइण जी वाट, अल्लाह वट प्यारे बणजण जो गस, इहो आ जेको कुरान पाक में रब बुधाए छडियो। हाणे इहो हुकुम रुगे उन्हनि यहूदियुनि या नसारनि जे लाइ न हुयो, पर क़यामत ताईं ईंदड़ नस्लनि जे लाइ रब जो ऐलान आ त जेकॾहिं तव्हां अल्लाह वटि प्यारा बणजण चाहियो था, रब खे राज़ी करण चाहियो था, त पहिरीं पहिरीं मदीने वारे मीर जी गुलामी तव्हांखे इख्तियार करणी पवंदी। कुतुब आलम हजरत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह फरमायो आ, जेकर चाही अहद को मिलना, अहमद नाम पकेंदी रह, जेकर चाही अहद नु मिलना, अहमद नाम पकेंदी रह, जिथे जो वेखी नामे मुहम्मद, चुम चुम अखियां ते लैंदी रह, चुम चुम अखियां ते लैंदी रह, जेकर चाही अहद को मिलना। अजीब राज आ। सही बुखारी में हदीस आ, हिकड़े डी मुझा सोहना हबीब सुता पिया हुया त मलाइका आसमानन ता लही आया मिठे मुहम्मद जी ज़ियारत जे लाइ। करमाबाद में अचण वारा, खानपुर ऐं खानगढ़ वारा, तव्हां के भी सिक्का आहे न मुस्तफा जे दीदार जी? आहे न आहे? हर आशिक चाहींदो आ त मदीने वारे जो शल दीदार नसीब थिए। फर्श वारनि खे भी मुस्तफा जे दीदार जी तलब आ, त अर्श वारनि खे भी मुस्तफा जे दीदार जी तांग आ। मलाइका आसमाननि तां लही आया मुझे दिलबर नबी जी ज़ियारत ऐं दीदार जे करण जे लाइ। ऐं ओडी महिल सोना हबीब आरामी हुया त हिकड़ा मलाइक पिया चवनि त वाह जो सुहिणो चेहरो आ, वाह जो हसीन चेहरो आ। ॿिया फरिश्ता पिया चवनि त आराम में आ। हुननि चयो त न, अखियूं निंड में अथसि पर दिल सुजाग थियसि। मदीने वारो साईं जॾहिं आरामी थींदो आ त अखियूं महबूब जूं निंड कंदियूं आहिनि, पर दिल मुंहिंजे नबी जी सुजाग हूंदी आ। ऐं हबीबन खुद फरमायो त इन ऐनाय तनामान वला यनाम क़ल्बी, मुंहिंजूं अखियूं त निंड कंदियूं आहिनि पर मुंहिंजी दिल सुजाग हूंदी आ। दिल अल्लाह जे ज़िक्र में हूंदी आ, दिल पंहिंजी उम्मत खे दुआऊं पई ॾींदी आ। दुनिया जे माण्हुनि जी निंड ग़िफ़लत हूंदी आ, दुनिया जे माण्हुनि जी निंड मौत जी भेण हूंदी आ, पर मदीने वारे साईं जी निंड दुनिया जे सभिनी आबिदन, ज़ाहिदन, वलीयन, बुज़ुर्गन, सिद्दीकन, शहीदन, हत्ता कि नबीयन जे इबादतुनि खां भी मुस्तफा जी निंड जो शान मथे आ। फरिश्ता चवनि पिया त अखियूं आरामी अथसि पर दिल सुजाग अथसि। पोइ फरिश्तनि ऐलान कयो, फरिश्ता चवण लगा त ही मुहम्मद मुस्तफा आ, जेको दुनिया वारनि जे दरमियान फर्क करण वारो आ। मन अता मुहम्मदन फकद अता अल्लाह,
जे मुहम्मद मुस्तफा जी फरमा बरदारी कई उन्हें तहकीक पंजे रब जी फरमा बरदारी कई। वमन असा मुहम्मदन फकद असल्ला, जे मदीने वारे साईं जी बेफरमानी कई उन्हें जन खुद अल्लाह जी बेफरमानी कई। व मुहम्मदुन फरकुम बैनन्नास, ही महबूब मुहम्मद करीमा जेको मानुन जे दरमियान फर्क करण वारो आ। सच्चे ऐं कूड़े जी, खोटे ऐं खरे जी, जन्नती ऐं जहन्नमी जी, मोमिन ऐं मुनाफिक जी परख आहे ई मुहम्मद मुस्तफा जी ज़ात। अल्लाह के त अज भी ईसाई भी मञन था, यहूदी भी मञन था, हिंदू वाणिया काफर के न के सूरत में अल्लाह के अज भी मञन था। तव्हांजे इलाइक़े में भी काफ़ी वाणिया आहिनि, उहे भी को भगवान चवंदा आहिनि या साईं मुंहिंजा ओम चवंदा आहिनि, पर अल्लाह के उहे भी मञन था। रब के सजी जिंदगी को मञंदो रहे पर तेसी मोमिन न थींदो जेसी ताईं मदीने वारे मीर के न मञंदो। गाल समझ वाले कोन समझो जी। सारी जिंदगी ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो पढ़ंदो रहे, अल्लाह जी वहदानियत रब जी तौहीद के मञंदो रहे, पर खुदा जी ज़ात जो कसम आ तेसी मोमिन न थींदो, तेसी ताईं वो इस्लाम में दाखिल ही न थींदो जेसी ताईं हीअं न चवे मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुहम्मदुन फरकुम बैनन्नास, मदीने वारो साईं पूरी इंसान जात जे अंदर फर्क करण वारी जात महबूब जी आ। जेके सोने नबी जा बणजी विया ये खुदा जा बणजी विया, जेके हिन नबी का टुटी विया छिजी विया ये अल्लाह जे रहमत खां भी छिजी विया। अॼु हिकिड़ा माण्हू आहिनि पाण खे मुसलमान सॾाइनि था, मुवहिद सॾाइनि था, ॾिठा अथव न बिस्तरा कंधनि ते खयूं जी, मुंहुं बि चिताए न ॾिसंदा कयो एड़न जो मुंह बि चिताए न ॾिसो। जेको महबूब जे शान जो मुनकिर हुजे न उन सां गॾिजी वेहण त परे जी ॻाल्हि आ, पर उन जे मुंह के वाट वींदे चिताए भी न ॾिसो जेको मुस्तफा जो बेअदब आ। मुंहिंजा दोस्तो के गॾ मुंह पइजी वञे त बि एतिरो तव्हां के आर न हुजणु खपे मुस्तफा जे बेअदब के ॾिसण, इन खां वधीक पुछड़ो। मुंहिंजा दोस्तो चवन था तौहीद तौहीद, अल्लाह जी वहदानियत, अल्लाह जी मोहब्बत जी गाल था कन, पर जेडी मल महबूब जी गाल अचे त मुंह चिपा थी वींदन, शिकलियूं पुछड़ियूं थी वींदन। अड़े शिकल छो तो पुछड़ी करी, असांजो त दीन ईमान मुहम्मद मुस्तफा। इश्क भी तू मेरा यार भी तू, मेरा दीन भी तू, ईमान भी तू, मेरा मस्जिद मिंबर काबा किबला, मुसहफ ते कुरान भी तू। इश्क भी तू मेरा यार भी तू, दीन मेरा ईमान भी तू, दीन मेरा इश्क भी तू मेरा यार भी तू। मेरे फर्ज फरीज़े हज ज़काता सौम सलात अज़ान भी तू, इश्क भी तू मेरा यार भी तू। दीन मेरा ईमान भी तू, दीन मेरा ईमान भी तू, इश्क भी तू मेरा यार भी तू।
सुभान अल्लाह। मुझा सोना हबीब मदीने वारा साईं वेठा इन हजरत उमर फारूक मुझे सोने हबीब जो प्यारो यारा वफादारा फारूक आजम सही जो नालो बुधी शैतान भी रहंदो आ। फारूक आजम वेठो आ अर्ज तो करे या रसूल अल्लाह मुझे अब्बे खां भी तू मुखे प्यारो ही मुझी अम्मड़ खां भी तू मुखे प्यारो ही मुझे बच्चन खां भी तू मुखे प्यारो ही मुझे ज़ाल खां अयाल खां धन खां दौलत खां मुझे बच्चन बारन खां दुनिया जी हर शय खां तू महबूब मुखे वधीक प्यारो ही सवाए मुझी जिंद जी मुझी जिंद खां सवा मुझे सिर खां सवा भी हर शय खां वधीक मुखे प्यारो ही साईं फरमाइनि था उमर तेसी मोमिन न थींदे जेसी पंहिंजी जिंद जान खां बि मुहम्मद मुस्तफा के प्यारो न रखंदे चे तो या रसूल अल्लाह कसमा उन्हें रब जो जंहिंजे हथ में मुझी जान आ हबीब तुझे इनन लफ्ज़न ॿुधण खां पोइ मुझे दिल जी कैफियत ही बणिजी वई आ त मुझे सिर साह खां बि हबीब तू वधीक प्यारो ई ओ मुझा प्यारा प्री मुझी जिंद जान खां मुझे बच्चन बारन खां मुझे घर तड़ खां मुझी सारी धन थरावत खां मुझी सारी पूंजी खां हबीब तू वधीक प्यारो ही साईं फरमाइनि था अल आन या उमर उमर हाणे तू सच्चो मोमिन सिर साह सजण तो ता सदबार कया सदके सिर साह सजण तो ता सदबार कया सदके ही माल मडियूं मिलकियत जिंद जान कया सदके ये जान त हिकड़ी आ जे किरोड़ हुजन जानियूं ये जान त हिकड़ी आ जे किरोड़ हुजन जानियूं मुंहिंजा जानब तो ता कुल बार बार कया सदके चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या हाणे बस हफ्तो डेढ़ मस थियो आहे त मां उर्दन जे मुल्क खां आयो आहियां उर्दन जो मुल्क ॾिठुम उर्दन जे मुल्क में हिकिड़ो शहर आहे करक जो करक खां थोरो अॻिते वञो त मैदान अचे थो मोता जो जंहिंखे मज़ार बि सॾनि था उहो मैदान आहे जिते मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जे असहाबनि जी रूमियुनि सां जंग लॻी हुई वो मैदान वनी अखियुनि सां ॾिठुम जिते दिलबर नबी जा गुलाम हुजूर जे इश्क में काफरन सां लड़िया हुया पंहिंजी जिंद जानियुनि जा नज़राना पेश कया हुयनि उन मैदान मोता में मां पंहिंजे अखियुनि सां हिकु वॾो शानदार कुब्बो ॾिठो उन कुब्बे जे अंदर मज़ार आ मज़ार ॾाढी सुहिणी आ साए रंग जो पड़ पियल आ उन चादर जे अंदर संगे मरमर लॻल आ उन संगे मरमर जे उन मज़ार जे अंदर मुंहिंजे सुहिणे हबीब जो आशिका जंहिंजो नालो ज़ैद बिन हारिसा वो ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु उन कब्र में आरामी आ जिंदा शहीद मौजूद आ मां रब जो कसम खणी तो तव्हां खे ॿुधायां अल्लाह करे तव्हां पाण भी वञी ॾिसो
जेडी मल उन मज़ार ते पहुतासी हजरत ज़ैद बिन हारिसा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी कब्र ते जेको सिपाही चौकीदार बीठल हुयो असा सलाम कयोसी उन्हें चो अचो तवा के हिन असाबी सगोरे जी करामत ॾेखारिया जब ॾेखार करामत हिय कहीं जो चादर हटायई पड़ो हटायई तो वह संगे मरमर पत्थर जाहिर थियो जेका मज़ार मुबारक हुई जी हाणे हिन के सिंघी ॾिसो चो असां जेडी मल मूं पाण सिंघियो मूंसां गॾु 8-10 रफ़ीक हुया सिंघियोसी खुदा जो कसम आ उन मां मुश्क खां वधीक खुशबू पई अचे न अतर पुजे न सेंट पुजे न परफ्यूम पुजे एड़ी खुशबू मूं पंजी जिंदगी में न सूंघी हुई जेड़ी इन असहाबी दे कब्र मां खुशबू पई अचे मुझे साथियुन सभिनी सिंघियो मुझो बा सिंघी ॾिसो सभिनी सिंघियो वारे वारे सां सिंघियो पर खुदा जाने एड़ी सुरहाने जो दिमाग मुअत्तर थी वियो दिल रूह के ताज़गी मिली वई वो सिपाही पियो चवे जैसे मां नंढपण खां वठी या मज़ार ॾिठी या सिंघंदो तो अचां या खुशबू कॾहिं ख़त्म न थी मता ये समझो त के अतर लगायो हुंदो या सेंट लगाई हुंदी या के इनके मुश्क लगायो हुंदो अंबर लगायो हुंदो न न न या कुदरती खुशबू या जेका हिन शहीद जे कब्र मां अची रही जैसे नंढपण खां वठी हींअर मुंहिंजी कुराड़प अची वई आहे या रोज़ सिंघंदो आहियां या खुशबू ऐं सुरहान असाबी जे कब्र मां ईंदी आहे पई इहो असाबी नालो हुयुसि ज़ैद कहिड़ो नालो हुयुसि हजरत ज़ैद बिन हारिसा रज़ी अल्लाह ताला अन्हु इहो उहो खुश नसीब आहे जंहिंजो नालो क़ुरान जे अंदर मौजूद आहे हुजूर जा 1.25 लख असहाबी हुया पर कंहिंजो नालो क़ुरान में नाहे इहो वाहिद असहाबी ज़ैद आहे जंहिंजो नालो क़ुरान मजीद जे अंदर लिखियल आहे इन असहाबी जो वाक़ियो बि अजीब वाक़ियो आहे नंढपण में अबाणन खां विछड़ी वियो असुल इन जा अबाणा यमन जे मुल्क में रहंदा हुया उतो विछड़ी पो विकरो थियो गुलाम करे खपायूंस तां जो विकंदे विकंदे मक्के जे शहर में आयो मक्के जे शहर में उन्हें के बीबी खदीजतुल कुबरा जे मामे खरीद कयो पो जने बीबी खदीजतुल कुबरा जो मुझे दिल पर मोहम्मद सा निकाह थियो बीबी खदीजतुल कुबरा मुस्तफा जी कुंवार बणी त वो मामे सगोरे यो गुलाम डाज में बीबी साइण जे हवाले कयो हाने इहो ज़ैद हुजूर जे घर में रहण लगो हुजूर जी घर वारी के डाज में मिलियो असुल इन जा अबाणा यमन जा हुया मुंहिंजा दोस्तो यमन जो हिकिड़ो काफ़िलो हज ते आयो उन्हनि हज़रत ज़ैद के ॾिठो सुञातो यार हे त छोकिरो यमन जो आहे हिन जा पीउ मां त उते रोअनि था पिया हिन बच्चे जे जुदाई में वो हज जो काफ़िलो जने यमन दे मोटी वियो वनी गाल कयूं त बा तवां जो बच्चो मक्के में ॾिसी आया आहियूं मक्के जे शहर में वॾो अशराफ घराणो इज्जत वारो घराणो आ कुरैशन जो उन कुरैशन में हाशमी नस्ल जो उन में हिकिड़ो घर आ मोहम्मद मुस्तफा जो उन मोहम्मद मुस्तफा जे घर में तवां जो बचड़ो रहंदो आ पो जॾहिं अपाणनि खे ख़बर पई आ हो त बच्चे जे फिराक में अबो ज़ार ज़ार रोए पियो जीजल अमड़ ज़ारो ज़ार रोए पई रोई रोई अबो मां अखियूं विञाए वेठा जॾहिं ख़बर पई त बच्चो असांजो मक्के में मोहम्मद मुस्तफा जे घर में आ उतो सोन खयूं चांदी खयूं पैसा ॾोकड़ खयूं सिधो मक्के शरीफ में आया पुछाए पुछाए हुजूर जे बारगाह में पहुता
रोई अर्ज कंता ए सोहनी सूरत वारा ए सखी घराने हाशिम जे नस्ल वारा असां बुधो आ त तू ॾाढो सखी आहीं वॾो करीम आहीं असां परे खां पंधु करे यमन खां आया आहियूं जो असांजो बचड़ो तव्हां वटि गुलाम थी विकाम जी आयो आ असां ही सोन चांदी पैसा ढोकड़ खणी आया आहियूं जेतिरो मुआवज़ो खपेव ॾींदासीं जेको एवज़ो चवंदो भरींदासीं पर इहो बचड़ो असांखे ॾियो जो हिन जो अबो अमड़ हिन जे हिजर में जुदाई में रोई रोई अखियुनि खां वॾड़ा थी विया आहिनि सो इहो बच्चो असांजे हवाले कयो ही सोन चांदी मुआज़े में वठो हबीबन करीमन मुर्की फरमायो त सोन कोन खपे पैसो कोन खपे अॼु ज़ैद खे इख्तियार थो ॾियां वणेसि त तव्हां ॾे वञे वणेसि त मूं वटि रहे पैसो न खपे दौलत न खपे अॼु ज़ैद खे मां मुख्तियार थो छॾियां हिन जी मर्ज़ी आहे जंहिंखे क़बूल करे हाणे हज़रत ज़ैद के विच में साम्हूं विहारियूं हेॾो हुज़ूर वेठा आहिनि हेॾो हुन जो चाचो ऐं मिट जेकी पैसा खणी आया उहे वेठा आहिनि हज़रत ज़ैद साम्हूं वेठो आहे चाचो थो चवेसि त बच्चा असां तुंहिंजा रिश्तेदार आहियूं तुंहिंजो अबो ऐं अमड़े तुंहिंजे फिराक में रोई रोई अखियूं विञाए वेठा आहिनि बचड़ा असां तोखे वठण जे लाइ आया आहियूं त हुज़ूर था फरमाइनि ज़ैद ही तुंहिंजा अबाणा आहिनि ही तुंहिंजा मारूअड़ आहिनि ऐं मां मुहम्मद करीम बि तुंहिंजे पालण वारो आहियां तोखे निपाइण वारो आहियां हाणे तोखे इख्तियार थो ॾियां वणई त मूंखे क़बूल कर वणई त अबाणनि खे क़बूल कर हज़रत ज़ैद साम्हूं वेठो आहे हिकु नज़र हबीबन खे थो ॾिसे जेके मुर्कनि था वेठा ॿी नज़र चाचे खे रिश्तेदारनि खे थो ॾिसे जेके रोहन था वेठा हेॾे ॾिसे होॾे ॾिसे हाणे दिलि खां पियो पुछे त ओ दिलि तोखे कंहिंजी सोबत क़बूल आहे काॾे वञणु क़बूल आहे पंहिंजी दिलि खां पियो फतवा पुछे होॾो हबीब मुर्कनि वेठा महबूब मिठा तुंहिंजे मुर्कण तां मां सदके महबूब मिठा तुंहिंजे सही मुर्कण तां मां सदके अम्मा आयशा सिद्दीक़ा जे सुई लहण तां मां सदके हुजूर मुर्कन वेठा चाचो ऐं रिश्तेदार रोहन वेठा हज़रत ज़ैद होॾे ॾिसे वरी होॾे ॾिसे तव्हांजो उथियो आहे चाचे सम्झो त मूं ॾे ईंदो मूंखे भाकुर पाईंदो पर हज़रत ज़ैद टोड़ियो अचे हबीबन जे कच्छ में पियो आहे हुजूर खे खणी भाकुर पातई रोई चवे थो हज़ार अबाणा कुर्बान करे छॾिया मुहम्मद मिठे जे मथां सिर साओ सजण तो ता सदबार कया सदके ही माल मॾियूं मिलकियत घर बार कया सदके हीअ जान त हिकिड़ी आ हीअ जान त हिकिड़ी आ जे किरोड़ हुजनि जानियूं मुंहिंजा जानी तो तां सभु सदबार कया सदके हज़रत ज़ैद हबीबन खे भाकुर पातो आ हुजूर बुन खे पंहिंजी शफ़क़त जी गोद में वरतो आ
साईं करीम फरमाइन था त ओ ज़ैद जे तो मुखे कबूलियो आ त मां भी तोखे कबूलियां। चाचो रोई तो चवे ज़ैद ही केड़ो फैसलो कई गुलामी के तो कबूल करी आजादी जे मथा पंजे अबाणन के छड़े धारियन के तो कबूल करी ही केड़ो फैसलो तो करी। हजरत ज़ैद तो चवे चाचा तो के पुनल जे प्यार जी खबर ही काने का पुनल यवान है डिठो हूंद कयो हा अवा घर भी फिटोड़ी पुनल यवान है डिठो। ओ महल माड़ियूं सभई लुटियो महल माड़ियूं सभई लुटियो लुटियो ज़ेवर ज़रूरी भेनर कियां विसारे वो मां वेहा अदियूं एड़ो वरुड़ी भेनर कियां विसारे वो मां वेहा। इतां वेंदसि हाणे लॾे पवंदसि पेश पुनल जे तॾे वो हितां वेंदसि हाणे लॾे। हितां वेंदसि हाणे लॾे पवंदसि पेश पुनल जे तॾे वो हितां वेंदसि हाणे लॾे। ओ गोली बानी मन गॾे गोली बानी मन गॾे नाले नाइन धरड़ी भेनर कियां विसारे वो मां वेहा अदियूं एड़ो वरुड़ी भेनर कियां विसारे वो मां वेहा। चाचो रोई चवे तो ज़ैद ही तू केड़ो फैसलो तो करी चे तो चाचा मां सब रिश्ता घोर करे छड़िया मिठे मोहम्मद करीम जी ज़ात ता। हुजूर जन भी भाकुर पाए फरमाइन था ज़ैद जेकने तो मुखे कबूलियो आ त अजु खां वठी तू ज़ैद बिन हारिसा नहीं ज़ैद बिन मोहम्मद आई। अज मां भी तोखे पंहिंजो पुट्रेलो थो बणाया पंहिंजो बच्चो थो बणाया। तो जनी जी तात तनपुड़ आहे तुंहिंजी जेकरे ओ फकीरो भाइरो जे तव्हां जे तन में मुस्तफा जी मोहब्बत हूंदी त मदीने वारो भी वॾो करीम आ पंहिंजे गुलामन खे परे न कंदो आ। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझा दोस्तों हुन हबीबन के कबूल कयो आ वरी मदीने वारे साईं भी उन्हें के पंहिंजो पुट खणी बनायो आ। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों केडो न बख्त ही भाग उन्हें जो भलो चाचे जने डिठो तो हुजूर जने के पंहिंजो पुट बनायो आ तो वो भी खुशी में झूमण लगो। चईसी बस हाणे जेकॾहिं ज़ैद तव्हां वटा तव्हां बच्चो बणायो अथसि त असांजूं दिलियूं बि मुतमइन आहिनि। हाणे जॾहिं सिक असांखे घणी लॻंदी अचे ॾिसी वेंदासूं बाक़ी ज़ैद असां बि तव्हांजे हवाले कयूं। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों जने मोता जी जंग लगी आ त मदीने वारे साईं लश्कर तैयार कयो आ। उन्हें लश्कर जो कमांडर इन्हें हजरत ज़ैद के मुकर्रर फरमायो। साईं फरमाता है 3000 लश्कर आ तव्हां लश्करन जो अगवान कमांडर बनाया थो पंहिंजे बच्चे ज़ैद के।
जेकॾहिं ज़ैद शहीद थी वञे त पोइ जाफ़र तयार मुंहिंजो सौटु आहे, उन अलीअ जो भाउ आहे, उनखे पंहिंजो कमांडर बणाइजो। जे इहो बि शहीद थी वञे त पोइ अब्दुल्ला बिन रवाहा उनखे पंहिंजो कमांडर बणाइजो। वञो, अल्लाह तव्हांखे सोभ ॾींदो। मुस्तफा जा गुलाम 3000 ऐं होॾो रूमी काफ़रनि जो लश्कर 2 लख माण्हू। घणा घणा 2 लख, हेॾो रुगे 3000। किथे 3000, किथे 2 लख। केॾी वॾी जमायत दुश्मननि जी हुई, पर जन खे मुस्तफा जी दुआ ॾिनल हुजे, फतह उन्हनि जी थियणी हुई। मौत जे मैदान में जंग लगी आ। मुंहिंजा दोस्तो, हुजूर मदीने में वेठा आहिनि। मौत उर्दन जे मुल्क में आ, मदीने खां 1000 किलोमीटर परे आ। कुर्बान वंजे मुस्तफा जे इल्म तां, कुर्बान वंजे मुस्तफा जे नज़र तां। साईं जन वेठा आहिनि मस्जिद नबवी में, सहाबी गॾु फिरिया वेठा आहिनि। साईं फरमाइनि था, अचो तव्हांखे जंग जो नक्शो ॿुधायां। जंग जो नक्शो मां हींअर ॾिसां थो पियो। हींअर झंडो मुंहिंजे बचड़े ज़ैद जे हथ में आ। ज़ैद जंग करे रहियो आ, लड़ाई करे रहियो आ। मुंहिंजा दोस्तो हुजूर हिते ॿुधाइनि था वेठा, ज़ैद ज़ख्मी थियो आ। साईं फरमाइनि था, हींअर ज़ैद ज़ख्मी थी घोड़े तो किरियो आ। अल्लाह चओ, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। हींअर ज़ैद शहीद थी वियो आ। वाह मुस्तफा तुंहिंजी नज़र। 1000 मैल परे मौत जो मैदान मुंहिंजो नबी हीअं ॾिसे वेठो, सहाबन खे ॿुधाए वेठो। साईं फरमाइनि था, इन इल्मी बाद मौती का इल्मी फिल हयात। मुंहिंजे विसाल खां पोइ बि मुंहिंजो इल्मु ईअं हूंदो जीअं मुंहिंजो ज़ाहिरी ज़िंदगी में इल्मु आहे। पोइ मञणो पवंदी त अॼु बि मुंहिंजो सुहिणो हयातुन नबी आ। अॼु बि मदीने वारो ॾिसी रहियो आ। जेको महबूब उर्दन जे मुल्क में मौत जे मैदान खे ॾिसी सघे थो, सो अॼु करमाबाद जे हिननि आशिकनि खे बि ॾिसी रहियो आ। आहे ईमान? आहे इहो अक़ीदो? हाँ, जंहिंजो अक़ीदो हथ त मथे खणे। अॼु बि मदीने वारो साईं असांजे हाल खां बाख़बर आ। ओ मिठा, अॼु जेकॾहिं तूं चङा अमल कंदे, नेक थींदे, सालियो थींदे, त मदीने वारो साईं अॼु बि ख़ुशि थींदो। खुदा न ख़ास्ता अगर तूं बुराइयूं करी, ज़िनाऊं करी, नशा करी, चोरियूं करी, ज़ुल्मनि जा कम करी, त महबूब ॾिसंदा, ख़ुशि थींदा या नाराज़ थींदा? तव्हां ॿुधायो त अहिड़े महबूब खे मोमिन थी करे राज़ी करणु हक़ आहे या नाराज़ करणु हक़ आहे? पोइ तव्हां छा कंदव? मदीने वारे साईं खे जवाब ॾियो, ईमान सां ॻाल्हायो, मदीने वारे साईं खे राज़ी कंदव? हाणे जेको निमाज़ नथो पढ़े महबूब राज़ी था थियनि या नाराज़? दाढ़ी जेको कूड़ाए थो महबूब राज़ी था थियनि या नाराज़? जेको ज़िना करे, शराब पिए, ज़ुल्म करे, धाड़ा हणे, फुरूं करे, बेहयाई जा कम करे, परावा हक़ खाए, परायनि बनियुनि ते, प्लाटनि ते कब्ज़ा करे, महबूब राज़ी थींदा नाराज़ थींदा? हाँ, ओ मिठा, जे महबूब खे राज़ी तो करणु चाहीं न, त मुंहिंजे सुहिणे नबी जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल करे ॾेखार। उथंदे वेंदे चओ सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह।
ओ मुंहिंजा दोस्तो, मुझे सोने हबीब जा हुबदारो, ए महबूब जा आशिको, अज दिल में आद कयो, पक्को पुख्तो अंजाम कयो त अज खां वठी मुस्तफा जी बेफरमानी न कबी, मदीने वारे साईं जी फर्मा बरदारी कबी। ॻाल्हायो, जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो नमाज पढ़ो, अल्लाह जो ज़िक्र कयो, कुरान जी तिलावत कयो। ओ मिठा ॾिस हींअर भलारा खुश नसीब हज ते वञी पहुता, गुनाहनि खां बख़्शिजी मोटिया। ओ मिठा तोखे बि रब तौफ़ीक़ ॾिए, जे मालदार आहीं त तुंहिंजे मथां हज फर्ज़ आहे। साईं फरमाइनि था ताक़त जे हूंदे पैसो बि अथसि, सेहत भी अथस, हज ते नथो वञे, वणेस त यहूदी थी मरे, वणेस त नसारो थी मरे, वणेस त काफर थी मरे, मुसलमान थी न मरंदो जेको ताक़त जे हूंदे बि हज नथो अदा करे। जे मालदार आयो त ज़कात भी ॾियो, हज भी अदा कयो। मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं ग़रीब आयो, कुझु न आहे त बि थोरी घणी ख़ैरात कंदा कयो, जो ख़ैरात तव्हांजा ॾुख ॾोझरा लाहे छॾींदी, तव्हांजे रोज़ी में बरकतूं नाज़ुल थी पवंदियूं। भला ॿियो कुझु न आहे, के ग़रीब खे मानी गभो खारायो, के उञारे खे पाणी पियारियो, पाणी त मुफ़्त जो आहे। साईं फरमाइनि था मन अरवा कबदन जाएन फलहुल जन्ना, जेको पानी प्यारे प्यासे उञारे जिगर के रजाए थो, रब उन जे लाइ जन्नत लिखी छॾे थो। एतिरो बि न पुॼंदो जो कंहिं उञारे खे पाणी पियारियो। हाँ ओ मिठा, कंहिंजे रस्ते तां कंडो खणी छॾ, वाट तां पत्थर या भितर हटाए छॾ, ईसाईंदड़ शइ रस्ते सां हटाए छॾ, इहो बि तुंहिंजो सालियो अमल आहे। इन जे सदके बि रब तुंहिंजे लाइ जन्नत जा दर खोले छॾींदो। गरीबन जी मदद कर, मिस्कीनन सां मुआवनत कर। ओ मुजादा पंहिंजे हथ सां, पंहिंजे ज़बान सां कंहिंखे ईज़ा न पहुचाए। ओ मुंहिंजी अधी, ओ मुंहिंजी अम्मा, ओ मुंहिंजी भेण, कंहिंसां झेड़ो न कर, झगड़ो न कर, कंहिंखे ईज़ा रसानी न कर, कंहिंखे बुरो न चओ, कंहिंखे गार गिला गीबत न कर, पर जे पुॼई त इन ज़बान सां वेही चओ अल्लाह 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 अल्लाह, मोहब्बत सां मिली चओ अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्तो, जॾहिं मदीने वारे सां मोहब्बत हूंदी त पोइ मुहिब आशिक कॾहिं पंहिंजे माशूक जी बेफरमानी न कंदो आहे। तासिल हबीब व अंत तुज़िर हुब्बू हाज़ा लअमरी फिल फ़ियाल बदियो लौ कान हुब्बुक सादिक़ल लअततहू इन्नल मुहिब लिमन युहिब्बु मुतियो। जेकरे तू वाकई सच्चो आशिक़े रसूल आहीं त मदीने वारे मीर जो सच्चो फर्मा बरदार थी वञ। या मोहब्बत केड़ी चइबी जो सदाई आशिक वरी करी बेफरमानी, सदाई मां आशिक़े रसूल आहियां करी वरी महबूब जे हुक्मन जी भञकड़ी, त इहा इश्क जी दावा कूड़ी चइबी। जे सच्चो हुबदार आहीं, जे सच्चो आशिक़े रसूल आहीं त पोइ मदीने वारे साईं जो फर्मा बरदार थी ॾेखार। हिकिड़ो महबूब जी फर्मा बरदारी हुजे, ॿियो मुस्तफ़ा ते घणी सलात ऐं सलाम पढ़। रात जो ॾींहं जो जेको टाइम मिलई न, इहो विर्द तुंहिंजे ज़बान ते हुजे सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह।
जेकर मोहब्बत सच्ची थई तो मुस्तफा जो जिक्र कंदो रह, महबूब जी वाखाण कंदो रह, गज़ल मौलूद नातू मुस्तफा जो बुधंदो रह। अड़े इने गानन रिकॉर्डन ऐं इने म्यूजिक बुधण जे बजाय मुझे दिल भर नबी जो नातू वेही बुध त रहमत वसई। मोबाइल में भी घणन के ये राग भरिया बीठा है। हाने अज हिन मजलिस में जी निकरो न ये राग सब मेसारे डिलीट करे छड़ियो। उन जी जाय ते तकरीरूं पंजे अहले सुन्नत जूं तकरीरूं रखो, नातूं रखो। मुझा दोस्तों जे दिसणो थव त फिल्म न दिसो, मोबाइल में ये गायण बजायण वाला ये वीडियो न रखो। वीडियो रखो त हिनन मजलिसुन जा रखो त रहमत वसी वने। हां महबूब जे मोहब्बत में भली मस्त थी वनो, चरिया थी वनो। साईं फरमाइन था त जेंखे मुंजी मोहब्बत में मानू चरियो सडन उन जो ईमान मुकम्मल थी वो। मुस्तफा जा एड़ा आशिक थी वनो जो मानू चवन था हे त चरिया है। फकीरन के चरियो चवन था या न? यार हे केड़ी पंजो ही तरीको आ, फकीर नचन था, कमीसूं लही थियूं वञन, टपा था ॾियनि, अदा हेड़ो त रस्तो असां कॾहिं ॾिठोसीं। हीअ कहिड़ी फकीरी जो तरीको आ? चवनि था या न? पुट इश्क जो डंग न लॻो अथई, मोहब्बत जी सुर्की न पीती अथई। जे सुर्की पी हा न त मुंहिंजा दोस्तो हुजूर जा असहाबी सगोरा हिकिड़े असहाबी के मस्जिद नबवी में वेठो आ। साईं जन फरमाइनि था तूं मुंहिंजो ही मां तुंहिंजो आहियां, तू मुंह ही मां तो माया। जेरी मल हुजूर जन ये लफ्ज फरमाया है ने तो मस्जिद नबवी में हिकड़ी टंग ते रक्स पियो करे, अरबी में सरबो हिजल पियो करे, हिकड़ी टंग ते नचे पियो तो मुस्तफा मुखे पंजो चयो, महबूब मुखे पंजो चयो आ। वजद तारी थी उस नचे पियो मस्जिद नबवी शरीफ जे अंदर। हां फतवा वारा हुजन तो उते भी फतवा लगाए ना तो यार हे केड़ो तरीको आ रसूलुल्लाह जे के नचे तो बीठो। अज फकीरन के चवन था ही केड़ो तरीको आ मिठा आ तो के कुरान मा हदीस मा सहाबा किराम जे कौल ए किरदार मा बुधाया। बुजुर्गन चिश्ती, सोरवर्दी, नक्शबंदी, कादरी सभनी मशाइखन जे जमात में यो जज्बो थींदो हुयो। कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह जे चिश्ती सिलसिले जो बुजुर्गा उन्हें जे जमात में एतरो जज्बो थियो जो हिया बांस जा लकड़ा बीठा, बांस कटे विंदा न, बांस के हिया तिरछी कुहाड़ी हणबी आ, उन जी खुत बीठल हुजे, ओए खुतूं बीठल हुयूं। जमात के जो जज्बो थियो वनी उनन में किरिया, उनन खुतुन में उन जा जिस्म छिलजी विया, रतो रत थी विया, सारो नी जज्बो कंदा रहा, उनन के वजूद जी खबर न रही, जमीन रत में गाड़ी थी वही। एडो जज्बो हुयो चिश्ती सिलसिले जे बुजुर्गन में। पीराने पीर दस्तगीर मुझो मुर्शिद गौसे आजम जेको पीरन जो पीरा जंजो कदम कुल वलियन जे गर्दन जे मथां आ। सोनो दस्तगीर जुम्मे जे ॾींहुं तकरीर कंदे खिताब कंदे फरमाइंदो रजाना मिनल काल व अतफना बिल हाल। गालियूं ॿुधव हाणे अचो त पंहिंजे यार जूं गालियूं ॿुधाया। वाइज़ तकरीर कुरान हदीस ॿुधव हाणे अचो त पंहिंजे महबूब जूं गालियूं ॿुधाए। बस ये लफ्ज़ चवंदा हा पूरी जमात में जज्बो थी वेंदो हो। केतिरनि माण्हुनि जा हियांव फाटी पवंदा हुया, केतरा मस्त थी मजूब थी वेंदा हुया। सोने गौसे आजम जी जमात में भी जज्बो हूंदो हुयो। मुंहिंजा दोस्तों हजरत पीर सईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह, रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जंहिंजो फैज़ रोज़े धणी जो दरगाह सुई शरीफ, दरबार आलिया भरचुंडी शरीफ, दरगाह खानगढ़ शरीफ, यो सजो फैज सोने मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो। हजरत मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह लाड़ जे सफर में आया। असांजे मातली को अॻियों आहे कड़ियो गंवर, कड़े गंवर में निज़ामानी बरोच रहंदा हुया। मुंहिंजा दोस्तों जेॾीमहिल हजरत पीर सईं मोहम्मद राशिद रोज़े धणी कड़े गंवर जे शहर में आया, साईं जन उठ ते या घोड़े ते सवार हुया, पोयूं जमात अल्लाह अल्लाह कंदी पई अचे, बरोच कावड़जी पिया। असां जे ॻोठनि में ऐं असांजे शहर में हे वरी
मथे घोड़े ते चढ़ियो तो वने पियो असांजा घर आहिनि लोड़ा हल्का आहिनि तंहिंजे करे असां विढ़ंदासीं कुहाड़ियूं खणी आया हज़रत साईं खलीफो महमूद रहमतुल्लाह अलैह जेको पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो खलीफो मलफूज़ात शरीफ उन्हें लिखी हुई मियां महमूद रहमतुल्लाह अलैह इने जा मिट माइट बरोच निजामानी कुहाड़ियूं खणी आया बुजुर्ग सां विढ़ण जे लाइ बुजुर्ग जेॾी महिल वेझो आया हीअं रुगे नज़र करे निहारियो हाय 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 निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी हीअं नज़र कयूं जेके विढ़ण आया कुहाड़ियूं खणी आया उन्हनि खे जज़्बो थी वियो अल्लाह अल्लाह जी तवार जारी थी वई इहो हज़रत मियां महमूद रहमतुल्लाह अलैह हीअं ज़मीन ते फटके पियो लेटे पियो बरोच ॾिठो त ये तो को कानी करामत वारो बुजुर्ग हुयो साईं जन त अॻिते हलिया विया पर हज़रत मियां महमूद जज़्बे में फटके पियो लेथड़े पियो ज़मीन ते मुंहिंजा दोस्तो हुननि चयो अलाए साईं पिटे विया आहिनि अलाए छा अॻी मंज़िल ते वञी पहुता साईं माफ़ कजो असांजी ग़लती आहे जो असां तव्हांजी बेअदबी कईसीं हाणे असांजे माण्हू खे तव्हां पिटे आया आहियो अलाए छा उहो यको बेहोश पियो आहे जब छा थियो दस चईसीं फटके तो अल्लाह अल्लाह पे तो करे तो बुजुर्ग फरमाया बा जिए तवाजे महमूद के न यो जज्बो थियो अल्लाह करे मुंजा बच्चा भी इए फटकन त मां खुश थिया सुभान अल्लाह फरमाए तो अल्लाह करे मुंजे बच्चन के भी इए जज्बो थे तो मुंजी दिल खुश थे तवा के मुबारक हुजे इने का या पिटन ना है या का खराब शे ना है पर इने के जज्बो अल्लाह जे जिक्र जो थियो आ अल्लाह जे वली जी नजर पईया पुत्र गमगीन न थियो इयो महमूद वक्त जो वलीउल्लाह कामिल थींदो मुझा दोस्तो रोज़े धणी रहबर जी नजर पईया उन्हें निजामानी बरोच कामिल वलीउल्लाह बणियो आ जेको पूरो कच्छ भुज इन हिंदुस्तान जैसलमेर मारवाड़ ताईं हजरत मियां महमूद जी जमायत हुई ऐं अॼु ताईं बाहे जॾहिं साईं जो उर्स थींदो आहे त हिंदुस्तान जा माण्हू बि काफ़िला काए संदन उर्स में हाज़िर थींदा आहिनि मुझा दोस्तों तो यो जज्बो का नई शे ना है मता को तवा के बरगलाए विजे अल्लाह करे शल असा सबनी के या मोहब्बत वारी तार लगी पवे लगी तुझी तार जन के दुनिया में उए दीवाना लगी तुझी तार जन के असहाबी नंबर प्यार में हुआ परवाना लगी तुझी तार ओ करबल में किया हुर के हिकड़ी घड़ीअ में घोट मिलियो करबल में किया हुर के हिकड़ी घड़ीअ में घोट मिलियो ज़हर करे समझाई शिमरे जा शमयाना लगी तुझी तार जन के सुभान अल्लाह मुझा दोस्तों रब करे शरिया मोहब्बत वारी तार लगे शल मदीने वाले साईं जे इश्क में दीवाना ही मस्ताना हुजो मुझा दोस्तों या मोहब्बत खपे या न खपे खपे या न खपे जे खपे त अल्लाह जो जिक्र घणो कयो खुदा जो जिक्र कयो नेक बणजो सालिह बणजो मदीने वाले साईं जा सच्चा आशिक बणजी वञो त तव्हां जा ॿई जहान रब मोचारा करे छॾींदो या मोहब्बत खपे त हिनन महफिलुन के कज़ा न कयो अच वञ रखो पिया मुझा दोस्तों हाने त इंशाअल्लाह हर महीने ही महफिल जारी थी गाल वणेव थी नथी वणेव माशाअल्लाह हिन महफिल में हे पंजो तंगवाणी खाई पंजो एडो बटाणी का मानू आया है दरिया जे परे कप जा मानू भी पोता है और हिते मां ॾिसां थो त पंहिंजो डेरा मुराद बलोचिस्तान जा माण्हू बि पहुता आहिनि हेॾो पंजाब जा माण्हू बि रहीम यार सादिकाबाद जा माण्हू बि आया आहिनि मुंहिंजा दोस्तो इंशाअल्लाह ताला ही मरकज़ खुदा कंदो क़यामत ताईं वसंदड़ ऐं आबाद हूंदो
वरी इंशाअल्लाह ताला मुहर्रम जे महीने में भी शुहदाए करबला जे शान में जलसो थींदो। अगवाट तव्हां के दावत आ, कबूल आ ना है कबूल? मुझा दोस्तों ये मोहब्बत जो वखर खणी अचूं पिया तव्हां जे खिदमत में। मुझा मिठा तव्हां जी मोहब्बत में अचां तो ओ सिंध जो आखिरी छेड़ो आहे बदीन ज़िलो। ये पंधड़ा करे के दुनिया जे गर्ज सा न तव्हां जे खैर ख्वाही जे लाइ अचां तो मुझा मिठा पो इहा मुझी सलाह वणेव थी या न थी वणेव? कबूल कंदो या न कंदो? बस सलाह इहा है त मदीने वारे मीर जे दर जा आशिक बणजी वञो, हुजूर जा सच्चा गुलाम बणजी वञो, नमाज 5 वक्त पढ़ो, शरीयत ते अमल कयो, सुन्नत जी ताबेदारी कयो, गुनाहन खां बचो, बेफरमानियुनि खां बचो। मुंहिंजा दोस्तो महबूब जा सच्चा गुलाम थी वेंदो, तव्हांजी दुनिया बि आबाद, तव्हांजी आख़िरत बि आबाद थी वेंदी। वमा अलैना इल्लल बलाग। ही कंहिं दोस्त लिखियो अर्ज़ आहे त मैयत जे मथां जेको क़ुरान खणी ऐं हथ करे बख़्शायो वेंदो आहे इहो जाइज़ आहे? महिरबानी करे ॿुधायो। पुट क़ुरान शरीफ़ खणी हथ में हीअं क़ुरान खणंदा, हिकिड़ो ॾींहुं जीअण जो, हिकिड़ो ॾींहुं ॼमण जो, हिकिड़ो ॾींहुं मरण जो, विच में जेकी ॾोह ॾिंगायूं खताऊं कयईं उन जे पारों ही क़ुरान थो ॾिया, ईअं कंदा आहिनि। हाणे इहो जेको तरीक़ो आहे सो हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह सिंध में जारी कयो। छो त हिते मुल्ला थी विया मतलब पर को गरीब गुरबो मरे पियो त उनखे केरु गुस्सो ई न पियो ॾिए, वॾेरो मरे पियो त 2-3 मुल्ला पहुची पिया वञनि, ऐं जो गरीब मरे पियो त केरु उनखे वेंझारे बि कोन पियो, केरु उनखे जनाज़े बि कोन पियो पढ़ण अचे। पोइ मखदूम मोहम्मद हाशिम सिंध जो वॾो चोटी जो आलिम थी गुज़रियो आहे, उन इहो तरीक़ो ईजाद कयो ही क़ुरान बख़्शण जो, त पोइ इन में वरी मुल्ला खे 5 रुपया हिकिड़ो, 10 रुपया को, 100 रुपया को, 50 ॾींदो, मुल्ला जो ॻहो तरी पवंदो। सो इन जे करे इहो मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी इहा पंहिंजो क़ुरान बख़्शाइण जी रीत जारी कई त जीअं मुल्लनि जो बि पेट भरिजे ऐं ग़रीब खे बि को अजुर सवाब मिले। समझो था? इहो सिर्फ़ सिंध में आहे, ॿिए इलाइक़नि में ईअं न आहे, अरब में, अजम में, ॿियनि मुल्कनि में ईअं न आहे। पर जेकॾहिं को माण्हू क़ुरान बख़्शाए थो त हिकिड़े बुज़ुर्ग जी जारी थियल शइ आहे, उन में गुनाह कोन्हे, कंदो त ठीकु आहे भली करे, पर जे नथो करे त ज़रूरी न आहे त इहो क़ुरान बख़्शाए, ज़रूरी न आहे। जेकॾहिं कंदो त बिस्मिल्लाह ठीकु आहे, जे न कंदो त गुनाह को बि कोन्हे को। असुल शइ आहे क़ुरान पढ़ी उनखे बख़्शजे, क़ुरान जी तिलावत करे मैयत खे बख़्शजे त इहो उनखे अजुर ऐं सवाब मिलंदो। ऐं ही किताब हिन फ़क़ीर जा लिखियल हिकिड़ो 60,000 नेमत, ॿियो अल्लाह जो करम। इहे किताब हिते स्टॉल ते तव्हांखे मिलंदा, इहे किताब वठो, पढ़ो ऐं पंहिंजे बचड़नि खे बि पढ़ी ॿुधायो। इंशाअल्लाह हींअर जुमे जी अज़ान थींदी, अज़ान खां पोइ ख़ुतबो थींदो, उन खां पोइ निमाज़ बा जमायत थींदी। सभिनी जे लाइ दुआ। बीमारन के सेहत दे मुझा मौला, बीमारन के सेहत दे, दर्दमंदन जा दर्द दूर कर, साइल